हुकूमत जेका आई आहे वो हिकिड़ो टारगेट खणी आई आहे। अमेरिका के जॾहिं बि पुछड़ो कम वठणो हूंदो आहे न त अमेरिका जमहूरी ऐं चूंडियल हुकूमत खां उहो पुछड़ो कम कोन वठंदो आहे। अमेरिका वॾो हरामी आहे। पहिरीं मुल्क में मार्शल लॉ लॻी अयूब खान जी 58 में वो अयूब खान का कहिड़ो कम वरितो वियो? 4 दरिया विकिणी इंडिया खे ॾिनो। दरियानि जो विकिणण इहो चूंडियल ऐं जमहूरी हुकुमरान नथो करे सघे। इन जे करे इहो पुछड़ो कम अयूब खान खां वरितो। बांग्लादेश खे तोड़णो हो, पाकिस्तान अलॻि करणो हो, ॿिन्ही मुल्कनि खे धार करणो हो, इहो पुछड़ो कम वठणो हो। इहो पुछड़ो कम को चूंडियल हुकुमरान नथो करे सघे। इन जे करे हुननि यया खान खे आंदो जे बांग्लादेश खे तोड़े धार कयो। भुट्टो खे फांसी ॾियणी हुई ऐं रूस खे पंध रहणा हुआ। तालिबान जी मदद करे रूस खे तोड़णो हो। तालिबान खे हथियार ॾियणा हुआ, फौज ॾियणी हुई, मदद करणी हुई। रूस खे तोड़णो हो, भुट्टे खे फांसी ॾियणी हुई। इन जे करे अमेरिका ज़ियारत खे आंदो जे भुट्टे खे बि फांसी ॾिनी, फौज बि मोकिली अफगानिस्तान, हथियार ॾिनई, मदद कई। रूस चुप रखियो ऐं अमेरिका जो मक़सद हो रूस खे तोड़ण। इहो ज़ियारत जे सां पूरो थियो। वरी अफगानिस्तान में जॾहिं तालिबान जी इस्लामी हुकूमत क़ाइम थी त इन्हनि मौलवियुनि खे ख़तम करणो हो। हाणे अमेरिका खे पहिरीं हुदूद बि क्रॉस करणियूं आहिनि, अड्डा बि खपनि त अफगानिस्तान में इस्लामी हुकूमत खे तबाह करे। इन पुछड़े कम वठण जे लाइ अमेरिका परवेज़ मुशर्रफ खे आंदो। इन लानतीअ पहिरीं ॿेड़ा बि अमेरिका जा छॾिया। इन पाकिस्तान जे अंदरि अमेरिका खे अड्डा बि ॾिना। जिन तालिबान ते हमलो कयो अमेरिका, इहो कम न परवेज़ वरितो। हाणे कम आहे कहिड़ो त पाकिस्तान जो आइन जेको 73 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे वक़्त में ठहियो, आइन पाकिस्तान जंहिंमें मुस्तफ़िक़ राय सां इहो कानून पास कयो वियो त कादियानी काफ़िर आहिनि। हाणे इन आइन खे ख़तम करणो आहे। इन आइन खे ख़तम करणो आहे। इहे कादियानियुनि खे मुस्लमान करार ॾियणो आहे। हाणे इहो पुछड़ो कम कंहिंखां वठिजे। इहो चूंडियल नुमाइंदो त को कम इहो कंदो कोन। पोइ इन जे करे हुननि खे नज़र आयो इमरान खान, पोइ उरण मुरण करे मौलवियुनि खे ॾेढ खे सभिनि खे दरबदर करे केर आहे यर कमाल करे हिन अंदर खे वठी हाणे विहारो आहे कुर्सीअ ते। हाणे इन खां इहो कम वठंदा त आइन पाकिस्तान खे ख़तम करे कादियानियुनि खे मुस्लमान करार न वञे। पर इंशाअल्लाह ताला जेसि ताईं हिकु बि मौलवी जहिड़ो हूंदो तेसि ताईं कादियानियुनि वारो इहो कानून तव्हीं ख़तम नथा करे सघो। ऐं इंशाअल्लाह ज़ुल्क़ाद जे अंदरि इहा हुकूमत हूंदी हूंदी। शाबान जो महीनो हले पियो, मथां रमज़ान पियो अचे। मई जो महीनो आहे रमज़ान, 17 कलाक जो रोज़ो। अखि न ॾिसे गोॾे खे। इन जे करे रमज़ान में थोड़ी मोड़ी शादी रोज़ो रखी सभु को पियो हूंदो, वट पकड़ कोन करी। रमज़ान खां पोइ शवाल जे महीने में जमीयत उलमा इस्लाम जूं चूंडूं आहिनि, सूबाई मरकज़ी इलेक्शनूं जंहिंमें बाजू ठहंदियूं। इहे 28 शवाल में पोइ ज़ुल्क़ाद जे अंदरि थींदो ऐलान। दमादम मस्त कलंदर अल्लाह। सॼी ज़िंदगी भत खाधा अथव जलसनि जा। जलसो आहे किथे? कॾहिं वागे में साईं अब्दुल वाहिद फारूक जी कराई आहे जलसो। छोरा नंढे भाउ खे बि वठो। मिस्र इराक में हिकिड़ो माण्हू हो, बर्फ़ विकी। पोइ बर्फ़ में विकी को रड़ी बगी अदा
सॼी ज़िंदगी भत खाधा अथव ज़ुल्क़ाद में रफ़ुल रहमान जो सॾु थींदो ओ शेरोज़ा जी किन ॾींहंनि जी नियत करे कफ़न मथे ते ॿधी निकिरजो हितां सिधो इस्लामाबाद नारे तकबीर कायदे तबीयत कदम बढ़ाओ कायदे तबीयत कदम बढ़ाओ आज 3 ॾींहंनि जी नियत करे जज़्बे जिहाद सां शहादत जे शौक़ सां घर ॿुधाए छॾिया त वञो पिया असांजो आसरो न कजा इंशाअल्लाह जॾहिं 35 लख माण्हू इस्लामाबाद जो घेराव कंदा तॾहिं इमरान ख़ान जूं टंगूं हीअं हूंदियूं इंशाअल्लाह कलंदर इमरान अंदर इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह आलमनि जो साथ ॾींदासीं हिन मुल्क खे इस्लाम जो किलो बनाईंदासीं हिन मुल्क जे अंदरि क़ुरान वारो कानून आणींदासीं आलमनि जे क़यादत में हिन कोट पतलून वारनि मंझां असांखे क़ुरान जे कानून जी काई उमेद कान्हे का इन जे करे असां आलमनि जी कोशिशि आहे त हिन मुल्क में इस्लाम जो कानून अचे ऐं उहे आणींदा जेके क़ुरान जा ॼाणूं हूंदा ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी वाइदा इंशाअल्लाह महिमाननि जा थींदा सभई बुज़ुर्ग आयल आहिनि मूंखे उमेद आहे त तव्हां आख़िर ताईं साथ ॾींदा ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी